मटियारी वेडियो खंडू शहर वासन मिसमात शमीम साल उमर दराज खान ज़ादा साफ़ अॻियां एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त मटियारी ज़िले जे आला तालके अंदरि टपो घोटाणो दे खंडू में असांजे मकाते ते ॾिनल ज़रई ज़मीन ते मरहूम चांदू खोसो जा भाइर मंठार खोसो, ठारू खोसो ऐं ॿिया नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ो करे वेठा आहिनि, जिन खे बासर माण्हुनि जी सपोर्ट आहे। असां मखदूम हाउस समेत ऑफिसरनि वटि विया आहियूं, पर ही कंहिं जो बि फ़ैसिलो मञण लाइ तयार नाहिनि। असां आईजी सिंध पुलिस, DIG हैदराबाद, SSP मटियारी, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी समेत वसवारनि खां मुतालबो था करियूं त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ऐं उन्हनि जी पुठभराई कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे असांखे पंहिंजो हक़ वठी ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची